ओके असांजे सभिनी नाज़रीन के ज़ोहेब चांडियो जे तरफ़ां ऐं बिस्मा बाबर जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब ठीक होंदा हो, खैरियत सां होंदा हो। जी बिल्कुल मज़े में हूंदो, पंहिंजो ख्याल बि रखंदा हूंदो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त ईद बिल्कुल नज़दीक ईंदी थी वञे ऐं ज़ोरो शोर सां माण्हू शॉपिंग भी कनि था। हाणे मां बिस्मा को पुछां, बिस्मा तव्हां शॉपिंग करे छॾी ईद जी? नहीं ज़ोएब, मैंने कोशिश की थी, मैं जुम्मे को गई थी बाहर शॉपिंग करने के लिए, लेकिन मुझे कुछ दुकान ही खुली नहीं मिली। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जुमे जे ॾींहुं में तो दुकानूं तव्हांखे बंदि ई मिलंदियूं न। सुभाणे मंडे ते वञी करे शॉपिंग करे जो। ओके अच्छा, मंडे को? जी मंडे ते वेझो। अच्छा वैसे डिसाइड छा कयो आहे, छा वठंदो ईद जे लाइ? भाई देखिए, लड़कियों की तो माशाल्लाह बहुत तैयारी होती है ईद की। हमारी जितनी भी नाज़रीन घर में बैठ के हमें देख रही हैं, उनको अच्छे से पता होगा कि ईद जब करीब आ रही होती है तो एक एक चीज का हम लोग ख्याल रखते हैं। मेहंदी, ज्वेलरी और कपड़े और चप्पल, एक एक चीज हमें परफेक्ट चाहिए। बिल्कुल सही था चो तो छोकरिन जो तव्हांजो तो भी जेतिरो भी तव्हां वठो घटि हूंदो तव्हांजे लाइ। भाभी जी ॾिता जो। भाभी जी अस्सलाम वालेकुम। तव्हांखे बि तव्हांजे हस्बैंड के भी कीअं लॻा पिया? ठीकु आहियो? जी जी बिल्कुल ठीक ठाक। भाभी असां जॾहिं आयासीं हाणे वेलकम करण लाइ स्टार्ट में, तव्हां भला जगह ही कोन पिया छॾियो असांजे अॻिते अचण लाइ, छो भला? असांखे भी थोड़ी जगह ॾींदा कयो, अची करे नाज़रीन के सलाम त सही तरीक़े सां कयो न स्टार्टिंग में। सलाम तो कयोसीं, डांस भी कईसीं न। ओके ओके को मसलो ना है, डांस ठीक है। भाभी जी का भी पूछूं था तो तव्हां पंहिंजे घोट करे था वञो ईद जे लाइ? नहीं भाभी, आपको भाई शॉपिंग करवाते हैं या आप खुद जाती हैं शॉपिंग करने अकेली? मैं खुद जाती हूँ, ये कहाँ से? ये नहीं कराते? नहीं ही हिन को तो कम कराईंदी आहे न घर जो। ही घर जो कम कंदो हूंदो, हे शॉपिंग ते वेंदी हूंदी आहे न मैडम, पंहिंजा पर्पल वार खणी करे। ओके तो ठीक है नाज़रीन, जल्दी सां कॉल को शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में। ऐं असांजो फर्स्ट सेगमेंट तव्हांखे ख़बर आहे जेको हूंदो आहे हार्ट एंड स्टार वारो। तो जल्दी सां कॉल कयो, असां सां गेम खेॾो हार्ट एंड स्टार वारी। जेसिताईं तव्हांजी कॉल अचे तेसिताईं बिस्मा ऐं मां हिन गेम खे खेॾूं था, ॾिसूं था त केरु विन थो करे। बिस्मा 5 चांसेस जीअं असां ऑडियंस सां खेॾंदा आहियूं उन ई तरीक़े सां ॿिनि खे खेॾणो आहे। Let's see who wins today. बिस्मा 5 chances to you और 5 chances मुखे मिलंदा, ॾिसूं था केरु विन थो करे। ठीक है, फिर स्टार्ट करो। हार्ट एंड स्टार। हार्ट। Let's see 1 2 3 and here we go. Heart. And 1 point. All right, 1 point goes to you. कॉलर हमारे साथ मौजूद है। अस्सलाम वालेकुम, केरु है किथां? जी मां फराज तो ॻाल्हायां उमरकोट खां। अदा केरु? फराज। दादा वेलकम टू आवर शो। फराज साहब कैसे हैं आप? ठीक है? ठीक ठीक, मैं ठीक, आप सुनाए कैसे हैं? ठीक ठाक मेरे भाई। आपको पता है हमारा पहला सेगमेंट कौन सा होता है? जी हार्ट एंड स्टार वाला। जी मेरे भाई बिल्कुल। तो तैयार आयो हार्ट एंड स्टार जे सेगमेंट जे लाइ? जी ज़ोएब भाई खेॾियो वञे। ठीक है, तो तव्हांखे 5 चांसेस मिलंदा, ॾिसूं था त 5 चांसेस में तव्हां केतिरियूं पॉइंट्स विन करे सघो था। एंड हियर वी स्टार्ट गेम। जी हार्ट या पौधा स्टार? First chance. Heart. Let's see 1 2 3 and here we go. Heart. Right answer. Okay, मिली चुकी है तव्हां वटि 4 चांसेस आहिनि, ॾिसूं था त 4 चांसेस में केतिरियूं पॉइंट्स विन कयो था। त पोइ ॿुधायो हार्ट या स्टार? स्टार। हाणे स्टार था ॿुधाइनि, ॾिसूं था छा थो अचे। 1 2 3 and here we go. हार्ट अची वई, स्टार कोन आयो। अञा ताईं तव्हां हिकिड़ी पॉइंट विन कई आहे। तव्हां वटि अञा 3 चांसेस आहिनि, ॾिसूं था त 3 चांसेस में केतिरियूं पॉइंट्स विन कयो था। हार्ट या वरी स्टार? स्टार अगेन। तव्हांखे छा थो लॻे बिस्मा, स्टार या हार्ट? मुझे लगता है हार्ट आएगा। भाभी जी तव्हांखे छा थो लॻे, हार्ट या स्टार? हार्ट। अदे स्टार ॿुधायो आहे। स्टार ॿुधायो आहे। ठीक आहे, त ॾिसूं था स्टार या हार्ट। भाभी और मैं सही थे। स्टार कौन अच्छी सको तव्हां वटि अञा 2 चांसेस आहिनि, ॾिसूं था त 2 चांसेस में तव्हां कुछ पॉइंट। मेरे भाई अगर मैं आपको क्लू दूं तो आप अब हार्ट ले लीजिएगा। बिस्मा ये न चीटिंग रखेंगे। अदा हार्ट या स्टार? हार्ट। ओ बिस्मा आपने कहा इस वजह से भाई हार्ट बता रहे। ठीक है, ही तो हमेशा सभिन के मारा ही अॼु तव्हांखे बि माराए छॾे। ठीक है, 1 2 3 एंड हियर वी गो। देखा मेरे भाई। ठीक है, तव्हां 2 पॉइंट्स विन कयो आहे। अञा लास्ट चांस आहे, ॾिसूं था त लास्ट चांस में छा थो थिए। हार्ट या वरी स्टार? हार्ट। once again हार्ट। ओके 1 2 and 3। हार्ट 3 पॉइंट्स। नॉट बैड, वेरी जबरदस्त, वेल प्लेड। ठीक है भाभी जी। थींदी तोहफन जी बरसात आ, धरती वार
ही हुआ सही है। फराज उमरकोट का कॉल कई 5 चांसेस इन्हनि खे ॾिना से इन्हनि असांखे 3 सही ॿुधाए इट मींस 3 पॉइंट्स उन्हनि हासिल कयूं आहिनि हाणे ॾिसूं था त जेको असांजो नेक्स्ट कॉलर आहे उहो केतिरा सही जवाब थो ॾे असां 3 कॉलर्स खे हार्ड स्टार जे सेगमेंट में वठंदासीं ऐं 3 कॉलर्स में डिसाइड कंदासीं त केरु वधि खां वधि असांखे सही जवाब ॾे थो ऐं पॉइंट्स विन करे थो और हमारा- उमरकोट खां फराज 3 पॉइंट्स विन कयूं आहिनि तो इनका ऐं लकी ही ड्रॉ में असांखे भी नाम रखूं था। जा रहा है ना? जी बिल्कुल अभी नहीं अभी तो पहले ये सेगमेंट हाँ। कंटिन्यू चल रहा है सो बिस्मा हम दोनों Continue खेल रहे करते थे असा वही खेलूं पिया आपको मैंने एक चांस दिया था और एक- वो मैं विन कर चुकी जी हूँ। बिल्कुल तो हिकिड़ो इन जो मतलब त तव्हांखे हिकिड़ो पॉइंट मिली चुको आहे हाँ ठीक है त बिस्मा हार्ट या स्टार 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 लेट्स सी स्टार द सेकंड इज आल्सो राइट तो बिल्कुल साथ सुहेब में थे मैं जी? दूसरा भी जीत चुकी हूँ मुझे अच्छा लगता है थे, इस बार आप ॾाढो हारने छा वाले कयां? हो Alright, कॉलर कॉलर मौजूद है। हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथां वालेकुम सलाम मुजाहिद तो करे जैकाबाद का अदा भली कार पे चऊं असांजे शो में मुजाहिद जेके जैकबाद खां ॻाल्हाइनि पिया मुजाहिद साहब आप कैसे हैं ठीक है मेरे भाई अल्लाह अल्लाह करम है त पोइ तयार आहियो गेम जे लाइ दा बिल्कुल बिल्कुल तैयार हूं तॾहिं तो कॉल कई है गेम लाइ तैयार हूं ठीक आहे त पोइ तव्हां को पहिरियों जे असांजे कॉलर कॉल कई तव्हांखे ख़बर आहे केतिरियूं पॉइंट्स हासिल कयूं आहिनि न लाइट आए न जॾहिं तव्हांखे ख़बर आहे गेम ही आहे त पोइ तव्हांखे इहा ख़बर छो न आहे तव्हां को लेकिन पहिरियों मेरे जेके भाई ने caller थे, पहले केतिरियूं देखा points? होगा ना सुहेब पहले उनको पता होगा ठीक आहे त तव्हांजी लाइट हली वई कॉल कई आहे हुई। नो इशू आहे त ही आहिनि मुजाहिद जे जैकबाबाद को कॉल कई आहे ऐं हाणे असां गेरूं था मुजाहिद सां तव्हां को पहिरियों जे कॉलर असांखे कॉल कई उन्हनि 3 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि तव्हांखे घटि में घटि 4 पॉइंट्स विन करणियूं आहिनि उन खां पोइ ई तव्हां विन करे सघो था हाँ। ॾिसूं था त छा वे आहे तव्हांजे खेॾण जो अदा दिलि या पोइ सितारो स्टार 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 ठीकु आहे त पोइ देखते ॾिसूं हैं था दिलि या स्टार दिल अदा दिल अची वई सितारो ना आयो अञा तव्हां वटि 4 चांसिस आहिनि ॾिसो कोई था बात त तव्हां विन करे सघो था या न हाँ। त पोइ दा दिल या सितारो हार्ट हार्ट All right, heart. 1, 2, 3, Three and and here we go. go. स्टार स्टार अची वियो दा दिल कोन आई तव्हां वटि जा 3 चांसेस बाक़ी आहिनि अगरि टिनिनि जा सही जवाब ॾियो था त कुझु न कुझु थी सघे थो बाक़ी न त यानी कि सुहेब हम एनएक्स के ताउन से अपना हार्ड एंड स्टार का सेगमेंट कर रहे जी, हैं बिल्कुल, जो कि अदा। जारी है अभी ठीक दिल या सितारो दिल दिल वन सेकेंड दा दिल ॿुधाए ॾिसूं था दिल थो अचे या सितारो थो अचे ओहो ओ अदा सितारो अची वियो अञा ताईं तव्हां काई पॉइंट विन कोन कई आहे लास्ट 2 चांसेस अदा दिल या पोइ सितारो दिल 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 लेट्स सी थोड़ा मथे चला ना थोड़ा सवाए मथे चला सितारो मथे खड़ो करे अदा सितारो सवाइ मथे उछलाया अदा हिन हा, खां थोरो मथे मथे केतिरो उछलाया। उछलाया तव्हां पंहिंजे नसीब खे चओ तव्हांजो लक न आहे हिन में ॾोह सितारे हिन जो न आहे न इहे असांजो ॾोह आहे तव्हांजे लक थोड़ो जो ॾोह आहे थोड़ो मथे चला थोड़ो ठीक है। मथे चला ठीकु आहे मथे छत ताईं पुॼायूं था असां उहो बि वैसे तव्हां ठीकु आहे। लास्ट चांस आहे तव्हां सही बि ॿुधाईंदो विन कोन करे सघंदो ठीकु आहे त पोइ दिल या सितारो दिल 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 ॾिसो था Last. ॾिसो पिया न ॾिसो पिया न दिल राइट आंसर थैंक यू वेरी मच अदा पंहिंजो नंबर एड्रेस ज़रूर नोट डाउन कराइजो ताकि अगर लकी ड्रॉ में तव्हांजो नालो निकिरी सघे थो त तव्हां ताईं तव्हांजी प्राइस पुॼी सघे थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस वंस अगेन ऐं ही हुया मुजाहिद जे सारे जैकबाबाद को कॉल कई आहे ऐं हिननि खे 5 चांसिस ॾिनासीं हिकिड़े जो सही जवाब ॿुधायो इट मीन्स 1 पॉइंट ही वन त 2 असां वटि लिस्ट आहिनि अञा ताईं फराज़ बीट पियो करे 3 पॉइंट सां गॾु लास्ट कॉल वठंदासीं अगरि लास्ट कॉलर हाँ। असांखे 3 खां वधीक ॿुधाए थो जवाब या वही 4 होगा पॉइंट्स विन थो करे डेफिनेटली विल बी द विनर फॉर आवर गेम फॉर दिस सेगमेंट यानी कि 2 कॉलर जोएब हमारे हो गए हैं और लेकिन हम अपना गेम तो कंटिन्यू करेंगे ना क्योंकि मैं बिल्कुल, जीत रही असांखे हूं तो आप कर- भूल गए उसका मतलब ठीक है तो पहले के साथ कंटिन्यू कर बिस्मा ता 2 पॉइंट्स विन कया होया हाँ, ठीक है बिल्कुल, और You've तीसरा got भी 2 win points. करूंगी मैं। This is the third time let's see what happens now जी बिस्मा है। हाथ और स्टार ओ, भी have a call पहले once caller again है। हेलो अस्सलाम वालेकुम के रे किता वालेकुम अस्सलाम गुल मोहम्मद जी अदा गुल मोहम्मद चक्कर का अदा गुल मोहम्मद सखर का ॻाल्हाए पिया भली कार असांजे शो में अदा गुल मोहम्मद गुल मोहम्मद साहब कैसे हैं आप ठीक है मेरे भाई अल्हम्दुलिल्लाह बहन आप कैसी है ठीक ठाक मेरे भाई अदा आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है हमारा अभी जी जी
हार्ट एंड दिल स्टार। और सितारे वाला। जी बिल्कुल जी, अदा जी, दिल ऐं बिल्कुल। सितारे वारो सेगमेंट हले थो तव्हां खां पहिरियों जेके हाणे ताईं वधीक पॉइंट्स विन कया आहिनि उहे 3 पॉइंट्स आहिनि तव्हांखे लॻे थो त तव्हां 3 खां वधीक असांखे ॿुधाए सघो था जवाब वधीक पॉइंट्स विन करे सघो था इंशाल्लाह आदा, इंशाल्लाह ठीकु आहे त बेस्ट ऑफ लक असां तव्हां सां गॾु आहियूं असांजी दुआ तव्हां सां गॾु आहे हा। ॾिसूं था त तव्हां कीअं परफॉर्म कयो पिया फर्स्ट ऑफ ऑल अदा दिल या सितारो दिल अदा। दिल एंड हियर वी गो अदा सितारो अची अनफॉर्चुनेटली दिल कोन आई तव्हां वटि अञा 4 चांसेस आहिनि ॾिसूं था त 4 कोई बात चांसेस में छा पिया ॿुधाए असांखे Second हा, chance. दिल या पोइ सितारो दिल अदा दिल। दिल वंस अगेन दिल बिस्मा छा तो अची सके दिल आएगी नहीं, मुझे लगता है सितारा आएगा। सितारा आएगा ओके लेट्स सी हियर वी गो अच्छी भाई गुड वेल प्लेड मेरे भाई, बहुत अच्छे। हिकड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो तव्हांखे ॿ चांसेस मिलिया आहिनि अञा तव्हांखे 3 चांसेस आहिनि ॾिसूं था 3 चांसेस में अगरि टिनिनि जो तव्हां सही जवाब ॾियो था उन खां पोइ ई तव्हां विन करे सघो था सो लेट्स सी हाँ, दिल या सितारो सितारो अदा। सितारो एंड हियर वी गो दिल। अदा दिल अची वई सितारो कोन आयो दिल या सितारो कंटिन्यू जल्दी से कंटिन्यू Last करे ताकि time? पता चले दिल दिल। दिल 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 राइट अची वई यू हैव आंसर। अ लास्ट चांस नाउ अदा अगर लास्ट तव्हां सही ॿुधायो था त पोइ तव्हांजे विच में टाई थींदो हाँ। अगर तव्हांजो ग़लति अची वियो त असांजा विनर थी वेंदा काॾे वई विनर वारे जी चिट ही आहे न तव्हां फराज या उमरकोट का कॉल कई हुई और next That's why के you take ताउन it से, with जी। you. Okay? अगर ये सही बता रहे हैं बिल्कुल, तो tie टाई हो हो जाएगा जाएगा। फिर उसका कोई तीसरा ऑप्शन निकाल लेंगे हम अगर सही नथा ॿुधायो त डायरेक्ट विनर थी वेंदो फराज ऐं फराज जे लाइ डायरेक्ट भाभी जे अची वेंदी असांजे फ्लोर ते भाभी जी तयार रहिजो हाणे अदा दिल या सितारो सितारो अदा। सितारो 1 2 3 and here we go सितारो सितारो अची वियो ऐं right ते टाई थी answer। थिए ही गेम हाणे बिस्मा एक्चुअली वी हैव टू डू वन थिंग नाउ यानी कि हम ही लोग आहिनि गुल मोहम्मद फ्रॉम सखर हिननि 3 पॉइंट्स विन कयूं आहिनि ऐं फराज भी तो 3 इसमें पॉइंट विन choose कयूं कर लेते हैं ना हमारे। डेफिनेटली बिल्कुल। जी बिल्कुल असां हिन खे विझूं था हिन में बाक़ी असां वटि 2 चिट्स आहिनि हाणे ॿिनि Choose चिट्स करेंगे। मां असां चूज़ कंदासीं ऐं पोइ ॾिसंदासीं दोनों को विनर तो करें मेरा ख्याल से सिर्फ दोनों को ही विनर कर देते हैं आज। ठीकु आहे त पोइ ॿई विनर अची वञो भाभी जन डांस कयो वञनि जरा नेक्स्ट के ताउन से मेरे दोनों भाई ओ आई खुशनवारी रात आ मुबारक हो एनएक्स के ताउन से मेरे दोनों भाई विन कर चुके हैं हार्ट एंड स्टार सेगमेंट। ऑल राइट ॿई जेके चिट्स आहिनि टई बल्कि वञनि थियूं लकी ड्रॉ में छो जो तव्हांखे ख़बर हाँ। आहे असां जंहिंसां बि खेॾंदा आहियूं सभिनि जा नाला वेंदा आहिनि लकी ड्रॉ जे बॉल में लास्ट में असां हिननि मां बि सिलेक्ट कंदा आहियूं हाँ। ऐं उहे विन कंदा आहिनि 15,000 रुपयनि जो कैश त पोइ तव्हां बि जल्दी सां कॉल कयो शामिल थी वञो असांजे हिन ज़बरदस्त ऑनलाइन प्रोग्राम में असांजो फर्स्ट सेगमेंट थी वियो ख़तमु हाँ। हाणे असांजो सेकंड सेगमेंट Balloon वाला। इंटरेस्टिंग ऐं कलरफुल सेगमेंट आहे क्योंकि और जबरदस्त सेगमेंट हमारा जी, बिल्कुल, बलून वाला। मां साईं बलून्स कलेक्ट करे छा बिस्मा तव्हां असांजे नाज़रीन सां थोरो हाँ। चटपटियूं ॻाल्हियूं करे वठो लाओ अच्छा, तो ये वठो, ये ये मुझे वठो। दे दें आप। ठीक है। वो दोनों बलून्स ले आए और बलून्स का सेगमेंट हम अपना स्टार्ट कर रहे हैं इग्लू के ऐं ही ताउन अची से। विया बलून्स ही सेगमेंट असांजो आहे इग्लू जे ताउन सां जी। वी हैव 4 कलर्स इन आवर हैंड ग्रीन ऐं ऑरेंज मुंहिंजे हथ में कलर और आहे मेरे हाथ में ब्लू ऐं blue पिंक and बिस्मा जे हथ में कलर आहे हिन चइनिनि मां को हिकिड़ो अहिड़ो बलून आहे जंहिंजे अंदरि विनर वारी पर्ची आहे बाक़ी 3 में विनर वारी न आहे हाँ। चिट 4 में चिट्स आहिनि त पोइ जल्दी सां कॉल कयो पंहिंजे पसंदीदा कलर जो बलून बुक कयो ॾिसूं था हाणे असां ॾे कहिड़ो कॉलर आहे जेको कॉल कंदो ऐं कहिड़ो उहो बलून सिलेक्ट थो करे आपको क्या लगता है First of all, ज़ुएब, कि बिस्मा मूंखे छा थो किसमें लॻे अॼु मूंखे लॻे winner? थो त ओ Caller मौजूद है। अस्सलाम वालेकुम केर है किथां हेलो हेलो अदा केर है किथां हेलो जान मोहम्मद अदा केर जान मोहम्मद अदा जान जान मोहम्मद किथां मोहम्मद पिया कहाँ से ॻाल्हायो बात कर रहे हैं मेरे भाई? हेलो सखर अच्छा जी सखर अदा से जान बात कर रहे हैं मोहम्मद जान सखर का मोहम्मद बयान साहब। है। सबसे पहले तो आपको वेलकम करते हैं हमारे शो में। आपको पता है आपकी कौन सा सेगमेंट चल आपकी रहा है? आवाज कम आ रही है। अदा पंहिंजो पसंद जो कलर बुक कयो बलून जो हाँ अदा ग्रीन ग्रीन। ग्रीन जेको मुंहिंजे हथ में ही वारो ही हाँ जी ठीकु आहे त पोइ अदा जान मोहम्मद जे सखर खां कॉल कई आहे उन्हनि बुक कयो आहे ग्रीन कलर जो बलून
अदा थैंक यू वेरी मच। तव्हां पंहिंजो नंबर एड्रेस ज़रूर नोट डाउन करो ताकि अगर तव्हां विन था कयो तव्हां ताईं तव्हांजो गिफ्ट पहुची सघे। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस वंस अगेन। ऐं ही हुया जान मोहम्मद जे बुक कयो आहे ग्रीन कलर जो बलून। सो नाउ वी हैव 3 मोर बलून्स। जल्दी सां कॉल कयो ऐं पंहिंजे कलर जो बलून कयो बुक। वैसे दिस इज वेरी इंटरेस्टिंग सेगमेंट। बिल्कुल बहुत जबरदस्त, मुझे भी ये पसंद है बहुत। लेट्स कम टू भाभी जी। भाभी जी तव्हां को मां पुछां पियो त तव्हां ईद ते वञो पिया पंहिंजे घर, मतलब पंहिंजे हस्बैंड जे पीमा जे घर वञो पिया? हुन जे घर कोन वेंदो तव्हां? छो? न मां पंहिंजे पीमा जे घर थी वञा। तव्हां पंहिंजे पीमा जे घर वेंदो, हिनखे वठी वेंदो? हिनखे न वठी वेंदमि, मां पाण वेंदमि। कॉलर मौजूद है हमारे we have a साथ। call, अस्सलाम we have वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। कह रहे वालेकुम सलाम। अदा कह रहे किथा? अबा जमीर ठटे का। अदा ज़मीर छठी का पे ॻाल्हायो। वेलकम टू अवर शो दा ज़मीर। अदा जमीर साहब कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? जी अल्लाह का करम है, आप सुनाए ठीक है? ठीक ठाक मेरे भाई। आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है हमारा अभी? हाँ ये गुब्बारे वाला। जी बिल्कुल। अदा त पोइ पंहिंजो पसंद जो गुब्बारो सिलेक्ट कयो। हाणे हिकिड़ो गुब्बारो थी चुको आहे सिलेक्ट, जेको आहे मुंहिंजे हथ में ग्रीन। बाक़ी 3 गुब्बारा रहनि था। हिकिड़ो आहे ऑरेंज, हिकिड़ो आहे पिंक, हिकिड़ो आहे ब्लू। त तव्हांजे नाले ते कहिड़ो बलून बुक कयो वञे? ऑरेंज ऑरेंज। ठीक है तो मेरे दोनों हाथ दोनों हो वाले गए। सिलेक्ट हो रहे। ही एंड जमीर जे ठटे का कॉल कई है तव्हांजे नाले ते असां बुक कयूं था ऑरेंज बलून। थैंक यू वेरी मच। अदा पंहिंजो एड्रेस ऐं नंबर ज़रूर नोट डाउन करायो। ऐं ही चिट भी अचे थी हिते। सो 2 बलून थी चुका आहिनि बुक, बाक़ी बचनि था 2 बलून। जल्दी सां बिल्कुल, कॉल मेरे कयो हाथ ऐं में आज पंहिंजे 2 बलून पसंद जो बलून कयो बुक। हिननि ॿिनि मां ही त थी चुका आहिनि बुक। लेट मी कम टू दिस साइड। कॉलर हमारे साथ मौजूद है। है। कॉल हेलो अस्सलाम वालेकुम। कह रहे किथा? वालेकुम अस्सलाम। अदा नवीद अदा नवीद नवीद जैकबाबाद का। नवीद जैकबाबाद खां। वेलकम टू अवर शो दा नवीद। नवीद कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? अल्हम्दुलिल्लाह, आप सुनाए कैसी हैं? ठीक ठाक मेरे भाई। आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी हमारा? नहीं, कौन सा सेगमेंट चल रहा है अभी? बलून वाला। अदा बलून वारो सेगमेंट मुझे ख्याल में तव्हां वटि लाइट ना है। 2 बलून अच्छा, थी चुका आहिनि सिलेक्ट। अदा ऑरेंज कलर ऐं ग्रीन कलर। हाँ। बाक़ी बचा आहिनि 2 कलर। हिकिड़ो आहे पिंक, ॿियो आहे ब्लू। त तव्हांजे नाले ते कहिड़ो बलून बुक कयो वञे? पिंक। 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 ठीक है तो पोइ अदा नवीद जे जैकबाबाद को कॉल कई आहे तव्हांजे नाले ते थी चुको आहे पिंक कलर जो बलून बुक। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। अदा अञा ताईं असांजे शिकारपुर ऐं लाड़काणे वारनि कॉल न कई आहे, जेके डेली लीड ते हूंदा आहिनि। घणियूं घणियूं कॉलियूं असांजे वैसे लाड़काणे ऐं शिकारपुर खां ईंदा आहिनि। अञा ताईं काई कॉल आई आहे? छा थियो आहे? नंबर बिज़ी पियो वञे छा? कॉलर फिर मौजूद है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। कह रहे किथा? वालेकुम अस्सलाम। गुलाम मुस्तफा लाड़काने का। वेलकम टू अवर शो। हाणे ना बिल्कुल असां जिक्र पिया कयूं त लाड़काणे का कॉल ना आई आहे ऐं हिते लाड़काणे जी कॉल अची वई। कैसे हैं मेरे भाई? ठीक है आप? ठीक ठाक ठीक ठाक। जी अदा आपको पता है अभी कौन सा सेगमेंट चल रहा है हमारा? गुब्बारों वाला। गुब्बारों वाला। तो अदा आपको पता है हमारे 3 बलून जो है बुक हो चुके हैं, जिसमें ऑरेंज, ग्रीन और पिंक जो है बुक हो चुका है। सिर्फ ब्लू ही रह गया है मेरे भाई। तो आपके नाम पे ब्लू कलर का बलून बुक कर दे। ब्लू कलर का। जी अदा इहो आखिरी बचो आहे, इहो ई तव्हांजे नाले थी थो सघे। त पोइ कयूं लॉक कयूं? ठीक आहे त तव्हांजे नाले ते ब्लू कलर जो बलून थी चुको आहे बुक। ऐं ही आहिनि गुलाम मुस्तफा फ्रॉम लाड़काना। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस गुलाम मुस्तफा। ऐं पंहिंजो नंबर ऐं एड्रेस ज़रूर नोट डाउन कराए छॾिजो। अब जो है हमें थोड़ा सा सस्पेंस क्रिएट करना चाहिए। अच्छा वो अलाए कहिड़ो सस्पेंस आहे? ये कि इसका रिजल्ट हम अभी अनाउंस नहीं करेंगे बलून्स का। ओ इट मींस असांखे हिकिड़े नंढड़े ब्रेक ते वञणो आहे। तो बिल्कुल ठीक आप आहे, देखते पंहिंजे रहे दिल ते हथ रखी बेहो। फिलहाल नंढड़ी ब्रेक आहे। बस हीअं वयासीं हीअं आयासीं हीअं वयासीं हीअं आयासीं। त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह जमालो।
वेलकम बैक टू धरती जो संभालो वाह संभालो। ऐसा जो हिते सेगमेंट हले पियो बलून्स वारो सभिनि पंहिंजा बलून्स बुक करे छॾिया आहिनि। फर्स्ट ऑफ ऑल असां उन्हनि जी चिट्स खे ॿाहिरि कढूं ऐं ॾिसूं त कंहिंखे कहिड़ो कहिड़ो बलून बुक कयो आहे। ही आहिनि गुलाम मुस्तफ़ा जीअं लाड़काणे खां कॉल कयो उन्हनि ब्लू बलून बुक कयो आहे। ऐं ही आहिनि नवीद फ्रॉम जैकबाबाद इन्हनि बुक कयो आहे पिंक कलर जो। ऐं ही आहिनि ज़मीर फ्रॉम ठट्टा जे ऑरेंज कलर जो। ऐं जान मोहम्मद फ्रॉम सखर ग्रीन। पहिरियों त ज़मीर फ्रॉम ठट्टा जे ऑरेंज कलर जो बुक कयो हिन बलून के रखूं था फिलहाल हिते। बिस्मा यू आल्सो पुट वन हियर। मैं पकड़ लूंगी ज़ोएब। नहीं ब्लू वाला यहाँ पे रख ले फिलहाल। अच्छा चले ठीक। ठीक है तो ये पिंक के कयो है पिंक 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 और ऑरेंज पहले हम ब्लास्ट ठीक है ये पिंक आहे नवीद फ्रॉम जैकबाबाद। नवीद जी पकड़ो ॾिसूं पिया त हिननि ॿिनि जी क़िस्मत हिननि सां साथ ॾे थी या नथी ॾे। ठीक है फर्स्ट ऑफ ऑल ज़मीर फ्रॉम ठट्टा हिननि जी छिट अची वई मुंहिंजे हथ में तव्हांजे बि हथ में अची वई। अॼु ॿिन्हिनि खे गॾु था बर्स कयूं। एक साथ बस कर सकते हैं? नहीं अलग अलग कर सकता हूँ। एक साथ दोनों को? ठीक है ॾिसूं था 1 2 3 एंड ठीक है तो मैं ॾिसूं पिया हिननि जी क़िस्मत हिननि सां साथ ॾे थी या नथी ॾे। ओके ज़मीर फ्रॉम ठट्टा आई एम सॉरी ज़मीर तव्हां विन न करे सघियो। और नवीद फ्रॉम जैकबाबाद जिन्होंने पिंक सेलेक्ट किया था वो भी विन नहीं कर सके। सो डोंट वरी तव्हांजा नाला वञनि था लकी ड्रॉ जे बाउल में ऐं तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त पोइ लास्ट ताईं ॾिसंदा रहो असांजो प्रोग्राम में बि तव्हां विनर थी वञो। ही ॿई चिट्स वञनि थियूं बाक़ी बचियूं ॿ चिट्स हिकिड़ी आहे जान मोहम्मद जे ग्रीन कलर चूज़ कयो आहे ही ईंदो मुंहिंजे साइड ऐं ही आहे गुलाम मुस्तफ़ा जंहिं चूज़ कयो आहे ब्लू कलर जो। इट मीन्स हिननि ॿिनि मां का अहिड़ी चिट आहे कोई अहिड़ो बलून आहे जंहिंमें आहे विनर। त पोइ पंहिंजे दिलि खे थामे वेहो असां फाइनल रिज़ल्ट तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। भाभी जी खां बि पुछूं भाभी जी तव्हांखे छा पियो लॻे त हिन ग्रीन कलर में विनर हूंदो या पोइ ब्लू कलर में विनर हूंदो? ग्रीन 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 में विनर हूंदो। ठीक आहे तो पोइ ॾिसूं पिया 1 2 3 एंड ओह ये क्या हुआ? 1 2 3 एंड ओहो ज़ोएब ये क्या हुआ? ओके ट्राई करो 1 फिर। 2 3 ओह ऑल राइट दोनों हो गए। ठीक है एक्चुअली मैं तव्हांखे थोड़ो डिजाइन पे चाहियो त ॿई थी विया ही। लेट मी पुछ हियर जान मोहम्मद फ्रॉम सखर जे ग्रीन कलर जो बलून कयो बुक। ओह सॉरी अदा तव्हां विन न करे सघियो त हिन जो मतलब यानी आहे कि गुलाम मुस्तफा फ्रॉम लाड़काना जिन्होंने ब्लू सिलेक्ट किया था वो है आज के हमारे अच्छी वाली बात एक लोग के ताऊ बाबा जमालो वाह जमालो बाबा जमालो वाह जमालो बाबा जमालो थींदो जमालो बचासा सजो रमजान तव्हां सां साथ ॾिनो आहे। थैंक यू भाभी जी। बाक़ी इहो आहे त भाभी जी के साथ थोरो तपाईंदा रहंदा आहियो मिड़ी पाण में थींदो आहे। भाभी जी तव्हां माइंड त न कंदा आहियो न? नहीं नहीं न कंदा आहियो न माइंड? भाभी कभी माइंड नहीं करती भाई ठीक है सुठी ॻाल्हि आहे माइंड कीअं कंदी भाभी जी वैसे। ऑलराइट सो हीअ असांजो सेगमेंट थियो ख़तम आहे। हाणे जेको असां सेगमेंट स्टार्ट करण वारा आहियूं उहो आहे अखरनि वारो। असां तव्हांखे ॾेखारींदा आहियूं अखर ऐं तव्हां उन्हनि जा लफ़्ज़ ठाहे असांखे ॿुधाईंदा आहियो। तव्हांखे 20 सेकंड्स जो वक़्तु मिलंदो आहे ऐं 20 सेकंड्स में घणा खां घणा तव्हांखे असांखे लफ़्ज़ ॿुधाइणा हूंदा और ये हम करेंगे धरती के तावन से। जी बिल्कुल ही धरती टीवी जे तावन सां सेगमेंट आहे त पोइ जल्दी सां कॉल कयो ऐं हिसो थी वञो प्रोग्राम जो असांजे स्पेशली अखरनि वारे सेगमेंट जो। फर्स्ट ऑफ ऑल बिस्मा मां हितो कुछ अखर खणी चा अल्फाबेट्स खणी चा असां ॿिनि खे खेॾण घुर्जे। जो इस तरह जो है ना रोज तुम्हारी बारी नहीं आती आज रैपिड फायर राउंड करो फिर तो देखते हैं कि आप भी करेंगे और मैं भी जवाब दूंगी तो कौन ज्यादा वर्ड्स मेरे बताता ख्याल है। में कहानी कर लें आज। कहानी पहले करनी है? कहानी कयूं चलो ठीक है कहानी कर लेते हैं आज पहले। नेक्स्ट ताकि उन खां पहिरियों असां कहानी जो हाणे सेगमेंट स्टार्ट था कयूं जंहिंमें असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं कहानियुनि मां पुछंदा आहियूं क्वेश्चन्स ऐं तव्हां ॾींदा आहियो उन क्वेश्चन्स जा जवाब। त पोइ तयार थी वञो पंहिंजे पंहिंजे घरनि में सही तरीक़े सां तव्हांखे कहानी ॿुधणी आहे ऐं पोइ उन कहानी जा तव्हांखे जवाब ॾियणा बिल्कुल ऐसा ही है। आप लोग घरों में बैठ के अभी कहानी का सेगमेंट हमारा स्टार्ट हो रहा है लेकिन आपको कहानी गौर से सुननी है। आप गौर से सुनेंगे तभी ही जवाब दे पाएंगे इस कहानी के जवाब। हिन कहानी जा क्वेश्चन्स वञंदा बिस्मावत ऐं कहानी आहे मुंहिंजे हथ में त पोइ गौर सां ॿुधो। फिलहाल तव्हांखे कॉल न मिलाइणी जॾहिं कहानी ॿुधाए छॾियो उन खां पोइ तव्हांखे कॉल मिलाइणी आहे। स्टार्ट था कयूं पंहिंजी कहानी। बिल्कुल स्टार्ट करो। एक 25 साला नौजवान की शादी हुई। सास ने नई नवेली दुल्हन को समझाते हुए कहा देखो बहू मैं इस घर की वजीर आजम हूं तुम्हारे ससुर वजीर दाखिला हैं तुम्हारा शोहर यानी कि मेरा बेटा वजीर फराहमी जरूरियात है तुम्हारी नंद यानी मेरी बेटी वजीर मंसूबा है तुम कौन सा महकमा लोगी
बहू माँ जी मैं तो अपोजिशन में रहूंगी और आपकी हुकूमत नहीं चलने दूंगी। तो यह असांजी स्टोरी है जी, थोड़ी शॉर्ट आहे पर जबरदस्त स्टोरी आहे। हाणे जल्दी सां तव्हां असांखे कॉल करे सघो था ऐं ॾियो असांजे सवालनि जो जवाब। हिकु सवाल कंदासीं असां पंहिंजे कॉलर्स खां, हिकु सवाल जे जवाब ॾियण ते तव्हां ताईं पुॼी वेंदो गिफ्ट हैम्पर। त पोइ हीअ आहे धरती टीवी जे ताउन सां सेगमेंट। वी हैव अ कॉलर। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु किथां? मुस्कान पे ॻाल्हायां मकड़ी का। हरी वेलकम टू आवर शो। मुस्कान कैसी हैं आप मेरी बहन? ठीक है, अल्लाह का शुक्र है, आप सुनाएंगे? ठीक ठाक मेरी बहन। आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी हमारा? जी हाँ, कहानी वाला चल रहा है। जी मेरी जी बहन। जी बिल्कुल। त पोइ अॼु तयार आहियो असांखे कहाणी जे सवाल जे जवाब ॾियण में? जी हाँ था। ठीक है ठीक है, तो मेरी बहन आपसे सवाल किया जा रहा है कहानी के हवाले से, गौर से सुनिएगा। आपका सवाल है, उस नौजवान की कितनी उम्र थी? 25 साल। राइट आंसर ओ आई खुशियों वाली रात डांस कयो अॼु मुस्कान जे लाइ। ऑलराइट, त भाभी जी थैंक यू वेरी मच, तव्हां सां साथ ॾींदा आहियो ऐं हिते असां पंहिंजो फर्स्ट क्वेश्चन करे चुका आहियूं। हाणे कंदासीं ॿियो सवाल पंहिंजी कहाणी मां। त पोइ जल्दी सां तव्हां बि कॉल कयो, असांखे जवाब ॾियो असांजे सवालनि जो, जेका हींअर तव्हां स्क्रीन ते कहाणी ॿुधी। ही चिट वञे थी मुस्कान जी भी इन लकी ड्रॉ बाउल मैं होप कर रही हूँ ज़ुहैब अब नेक्स्ट कॉलर जो हूँ उनकी लाइट ना गई हुई हो, हमारी कहानी की टाइम उनकी लाइट गई हुई होती है। जी मोस्टली यही थींदो आहे त जॾहिं असांखे कॉल ईंदी आहे उन्हनि जी लाइट न हूंदी आहे, स्पेशली कहाणी जे सेगमेंट में। और ये ऐसा सेगमेंट ही अहिड़ो सेगमेंट आहे जेको तव्हांखे ज़रूर ॾिसणो हूंदो आहे, उनखां बग़ैर तव्हां क्वेश्चन्स जा आंसर नथा ॾेई सघो। त पोइ जल्दी सां कॉल कयो, शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में। कहाणी तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं, इंटरेस्टिंग कहाणी अॼु जी। ॾिसूं था त बाक़ी ॿ कॉलर्स असांखे जवाब ॾेई सघनि था या नथा ॾेई सघनि। वंस अगेन वी आर कमिंग टुवर्ड्स भाभी जी और उसके हस्बैंड के पास। भाभी जी तव्हां चयो त तव्हां पंहिंजे पीउ माउ जे घर वेंदो, तव्हां पंहिंजे हस्बैंड जे पीउ माउ जे घर न वेंदो। छा तव्हां पंहिंजे हस्बैंड जे पीउ माउ खे पंहिंजो पीउ माउ न सम्झंदा आहियो? सम्झंदी आहियां पर घटि पोइ छो वेंदी न पिया आहियां। वञो? उन्हनि जे घर घटि वेंदी आहियां। हुनजे घटि वेंदा आहियो? हा। हुन सां कोन लॻंदी आहे तव्हांजी? न ईद ते कोन वेंदी आहियां। ईद ते छो न? हालांकि तव्हांखे ईद ते ई हुजणु घुरिजे न हुननि सां गॾु। हा ईद ते ई हुजणु घुरिजे न। जी, ईद जी। या वरी तव्हांजा जेके पेरेंट्स आहिनि उहे सभिनि पंहिंजे धीउनि खे गॾु कंदा आहिनि ईद वारे ॾींहुं? हा, हाँ ॼाटा बि हुजनि, धीअूं बि हुजनि। सब कॉलर हमारे साथ मौजूद है। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथा? वालेकुम सलाम। अदा कह रहे अब हैं दाऊद तो ॻाल्हायां तंडोला यार का। त भली कार असांजे शो में दाऊद बिस्मा ओवर टू यू। ठीक है दाऊद साहब, कैसे हैं मेरे भाई, आप ठीक है? जी अल्लाह का करम है। जी अदा, कहानी सुनी है आपने? जी जी ठीक है मेरे भाई, तो कहानी से आपसे दूसरा सवाल किया जाएगा। मेरे भाई गौर से सुनिएगा। जी। आपसे सवाल किया जा रहा है, घर के वजीर दाखिला कौन है? जी दोबारा बताइएगा। घर जो वजीर दाखिला केर आहे हिन कहाणी में? सोरो सोरो न जो सोरो सही जवाब जी। वाह जमालो तुम जो जमालो, वाह जमालो। नंबर है जिस नोट डाउन करा जो समाज ना भाभी जी चुकी है स्टेज से डांस करे थी। यानी कि धरती टीवी का गिफ्ट जो है मेरे भाई के साथ भी जाएगा, क्योंकि धरती टीवी के तावन से हमारा सेगमेंट हो रहा है कहानी का। जी बिल्कुल, कहानी जे सेगमेंट में असांजे जे कॉलर्स कॉल किया सही जवाब पहिरियों, थैंक गॉड उन्हनि जे घर में लाइट आहे। हिते असांजा ख़तम थिया 2 क्वेश्चन। हाणे असां लास्ट क्वेश्चन वठंदासीं ऐं लास्ट कॉलर खे वठंदासीं। त जल्दी सां कॉल कयो ऐं ॾियो असांजे सवालनि जो जवाब। ताकि खां पोइ असां पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ हली सघूं। भाभी जी मां तव्हांखे चवां पियो त मतिलबु ईद जी ॾींहुं तव्हांजा जेके पेरेंट्स आहिनि माना उहे सभु पंहिंजी धीअनि खे घुराए छॾींदा आहिनि। वैसे त मूं मञे थींदो आहे न, पहिरियों ॾींहुं जेको हूंदो आहे पंहिंजे मुड़ुस जे घर ॿारनि सां गुज़ारे, पोइ शाम जे टाइम या ॿिए ॾींहुं जेको आहिनि औरतूं वेंदियूं आहिनि पंहिंजे पीउ माउ जे घर। तव्हां ईअं न कंदा आहियो? न भाई ये न कभी। कॉलर मौजूद है। अस्सलाम वालेकुम, केर है किथां? वालेकुम अस्सलाम। कंदील अदा केर? कंदील कंदील तंजील पिया ॻाल्हायो? किथां अदा? ये सांगड़ का। ठीकु आहे तंजील। तंजील साहब, तंजील कैसे हैं आप, ठीक है मेरे भाई? अल्हम्दुलिल्लाह। अदा कहानी ॿुधी? जी जी ठीकु आहे, त पोइ तव्हांखे सही। बिस्मा क्वेश्चन करे थी। असांजो लास्ट क्वेश्चन आहे, ॾिसूं था तव्हां असांखे जवाब ॾेई सघो था या न। ठीक है जी मेरे बिस्मा। भाई, आपसे सवाल पूछा जा रहा है कहानी के हवाले से, तो गौर से सुनिएगा। जब सास ने कहा कौन सा महकमा लोगी, तो बहू ने क्या जवाब दिया? जी इंटरेस्टिंग क्वेश्चन। तंजील जी क्वेश्चन थोड़ा दोबारा बताइएगा। दोबारा बताऊं तो मेरे भाई गौर से सुनिएगा। जब सास ने कहा
कौन सा महकमा लोगी, तो बहू ने क्या जवाब बाबा दिया? जॾहिं ससु पंहिंजी नुंहं खे चयो तूं कहिड़ो महकमो खणणु पसंदि कंदीअ त नुंहं छा चयो? उन नुंहं चयो त जेको आहे सो मां अपोजिशन में रहंदमि, मां तव्हांजी हुकूमत हलाइण न ॾींदमि। हुकूमत हलाए न ॾींदो अची वञो भाभी जी। वो धरती वारन जो भी साथ आ धरती के ऐं टीवी, हिते असांजो थिए तो वंस अगेन बिल्कुल धरती टीवी का गिफ्ट भी मेरे भाई के साथ किया है। लास्ट हमारा सेगमेंट खत्म हो गया है। ऐं कहानी ही का। चिट बि वञे थी हिन लकी ड्रॉ जे बॉल में ही असांजे धरती टीवी जे ताउन सां सेगमेंट थियो। हाणे असां अचूं था पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ जेको आहे अखरनि वारो। त पोइ हाणे तव्हां तयार थी वञो, असां तव्हांखे अखर ॾेखारींदासीं। तव्हांखे मिलंदा 20 सेकंड ऐं 20 सेकंड्स में वधि खां वधि तव्हांखे असांखे हुन जा लफ़्ज़ ॿुधाइणा हूंदा आहिनि। त तव्हांखे थोरो सां डेमो करे ॾेखारियूं था। डोंट वरी, मां हिकिड़ो अखर खणी थो अचां, अल्फाबेट खणी थो अचां, बिस्मा ऐं मां हिन सां प्ले कंदासीं। बिल्कुल, त बिस्मा rapid fire मुंहिंजे round। हथ में हाणे आहे हिकिड़ो अल्फाबेट। आई शुड आस्क और यू आर गोना आस्क मी। नहीं तो हम दोनों एक साथ स्टार्ट करेंगे, एक मैं बताऊंगी एक आप बताएंगे। ठीक है, तो हिकिड़ो बिस्मा ॿुधाईंदी, हिकिड़ो मां ॿुधाईंदुमि। ॾिसूं था त केरु रुकिजी थो वञे। द अल्फाबेट इज सीन। अच्छा बिस्मा, सीन भी थी तो सके, स्वाद से भी भी। थी तो सके, स्वाद भी। सही है। असां पंहिंजे कॉलर्स खे ॿुधाए चुका आहियूं, अगरि इन क़िस्म जा जॾहिं अखर अचनि था तव्हां कोई भी ॿुधाए सघो था। अगरि सीन है तो स्वाद यानी सां ॿुधाए सघो था। प्रोनाउंसिएशन सेम हो ना? ऑलराइट ठीक जी है। जी बिस्मा। सीन, सीन से समंदर, समंदर। सीन सां सीटी, सोप, सोप, सास, साड़ी, सुसर, सोहणो सेबतो, सवेरे, सवेरे, सिंध, सियालकोट, समुंड, सखर, सकाफत, साउथ, साल, सौदिया। ऐं कॉलर समूरो। मौजूद है हमारे साथ। अच्छा कॉल अची वई आहे। कॉलर मौजूद। हेलो अस्सलाम वालेकुम, कहिड़े हैं किथां? हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। आदा कहिड़े किथां? शिकारपुर खां वहीद। शिकारपुर का दा वहीद, भली कार दा चो। असां एतिरो गुम थी वियासीं पंहिंजी डिस्कशन में। वेलकम टू अवर शो दा वहीद। ॾिसो पिया असांजो प्रोग्राम। जी जी वाह। जी मेरे भाई, पता है आपको कौन सा सेगमेंट अभी स्टार्ट होने वाला है? हाँ यही लफ्जों वाला। जी बिल्कुल, असां तव्हांखे हिकिड़ो अखर ॾेखारण वारा आहियूं। 20 सेकंड तव्हां वटि टाइम हूंदो, बिस्मा काउंट कंदी, तव्हांखे वधि खां वधि असांखे लफ़्ज़ ॿुधाइणा आहिनि। त पोइ तव्हां तयार आहियो हिन सेगमेंट जे लाइ? लफ्ज ॿुधाइजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाए ॾे, तव्हांजो मुक़ाबलो थियण वारो आहे तव्हांजे नेक्स्ट कॉलर सां। त पोइ थोरो सोचे सम्झे करे असांखे जवाबु ॾिजो। तव्हांजो अखर आहे अदा टे। टे ते टोपी। न अदा टे टोपी न, ते या ते तारो। ते तारो। जी जी 2 3 मुझे कॉपी था कयो। अदा ते 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 5 अदा ओ अदा। टाइम जा रहा है मेरे भाई, जल्दी। तोरी। जी तोरी, 8 तोरी, 9 अदा तू तू ते। तू त, अदा 12 तू त, तू वधीक नथा अचनि था। अदा ॿ पढ़िया आहिनि, सिर्फ़ ॿ पढ़िया आहिनि ते सां। 16 अद मेरे भाई, आसमान पे क्या होता है? लो मैं क्लू दे ऑलराइट रही अदा, थी। थैंक यू वेरी मच। अधे जो सबक थोड़ो कच्चो हुयो अधे जो। ठीक है, त अधे 20 सेकंड में असांखे सिर्फ़ 2 लफ़्ज़ ई ॿुधाया आहिनि। त ही हुया वही जे शिकारपुर खां कॉल कई। अदा हिन सेगमेंट में थोरो दिमाग़ लड़ाइणो पवंदो आहे। सो डोंट वरी, नेक्स्ट टाइम थोड़ी प्रैक्टिस करे असांखे कॉल कजो। हाँ, त कोई तव्हांजो बात नालो बि लकी ड्रॉ में वेंदो। डोंट वरी, लास्ट में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त ही हुया वही जेके असां ते जो अखर ॾिनोसीं। त तव्हां बि जल्दी सां कॉल कयो, शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में ऐं ॾिसो त तव्हांखे कहिड़ो अखर थो मिले। So I'm जी very बिल्कुल। excited to ask. तो हम अपना कंटिन्यू कर रहे हैं या सीन से बहुत है इतने अल्फाज? जी जो हम अब सीन से बता रहे थे अल्फाज बहुत है। अच्छा न साउंड कंटिन्यू करणो है बिल्कुल। वी हैव टू कंटिन्यू जी। हाँ। असांजी कॉल अचे पोइ भाभी जी और अब तक जिंदे कोई बैठो हार था। नहीं रहा था, सही जी। जा रहा था। अच्छा उहे असांखे न आहिनि ॿुधाइणा जेके हाँ, असां ठीक है, ऑलरेडी सही है, ॿुधाए सही है। चुका आहियूं। जी बिस्मा, इट वाज योर टर्न एक्चुअली। अच्छा यस, अच्छा जी। मां चयो समुंड, सावन। सितारो, अच्छा। सितारो जी। सूली। सीता, सबक। सिंह, सिंह, सूर। सूर। हाँ, सूर फूकते हैं ना। ऑलराइट, वी हैव कॉल। अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा? मुख्तार बदीन का। कह रहा था? मुख्तार।
मुख्तार बदीन का। वेलकम टू आवर शो दा मुख्तार असा प्यार प्रोग्राम साहब, दिसो पिया कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? अल्लाह का करम, ठीक ठाक। आप सुनाए? ठीक ठाक मेरे भाई। आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी? अल्फाबेट। जी बिल्कुल, जी बिल्कुल अल्फाबेट वारो आहे तो तो यानी तैयार कि अदा तैयार हैं आप? जी जी अदा तैयार आयो जी जी। ठीक है तो तव्हां खां पहिरियों जे असांखे कॉल कई उन्हनि कई वहीद जेके शिकारपुर जा हुआ उन्हनि असांखे ॿ लफ़्ज़ ॿुधाया 20 सेकंड में ऐं ॾिसूं था तव्हां असांखे केतिरा वर्ड्स ॿुधाए सघो था। तव्हां खां पोइ असां लास्ट कॉलर वठंदासीं ऐं उन खां पोइ ई फाइनलाइज़ करे सघंदासीं। हाणे हिते मां तव्हांजो खणी थो अचां अखर, थोरो अकुल सां तव्हांखे कमु वठिणो आहे। तव्हांजो अखर आहे, तव्हांजो अल्फाबेट आहे काफ। कोई भी काफ थी तो सके। योर टाइम स्टार्ट्स नाउ। पहले बता दो, इसके बाद काउंट करना है। बिस्मा कूड़ो। जी। कुत्तो। हाँ। कलम। हाँ। कारो। कारो। ककर। कक्कर। काफिर। छादा। हाँ ठीक है ठीक है। अदा हरी अप जल्दी मेरे भाई। अदा कलम। कलम ॿुधाए छॾियो। काफिर। वो भी ॿुधाए छॾियो। हो गया टाइम साहब। All right, the time is up. ऐं तव्हां असांखे 20 सेकंड्स में 6 लफ़्ज़ ॿुधाया आहिनि। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग अस वंस अगेन। ऐं ही हुया मुख्तार जे असांखे बदीन खां कॉल कई आहे। हिननि असांखे ॿुधाया आहिनि 6 लफ़्ज़ ऐं वहीद असांखे ॿुधाया 2 लफ़्ज़। हाणे असां वठंदासीं लास्ट कॉल ऐं उन खां पोइ असां डिसाइड करे सघंदासीं त केरु आहे असांजो अॼु जो विनर। त पोइ जल्दी सां कॉल कयो ऐं असांखे 20 सेकंड्स में वधि खां वधि लफ़्ज़ ॿुधायो। बिस्मा असां पंहिंजे हिनखे कंटिन्यू कयूं। मुझे ख्याल मेरे ख्याल से ज़ुएब सीन नहीं, से मुझे बहुत सारे हराना हो है गए। भाई, मुझे आपको हराना है। ऐसा हो नहीं सकता। मुझे चले आ हराना जाए है। फिर कोई बात नहीं, मुझे देख हराना लेते है। कौन Yes. हारता है। जी अब आपसे स्टार्ट करेंगे। कीअं बि करे हिनखे हराइणो आहे। हाँ तो आपसे स्टार्ट करते हैं। चले सीन से बताएं। सीन सां सूमरो। अच्छा सूप। सूप। सूफ। सूप। अच्छा सीन स्वाद या से असां हाँ। ॿुधाए चुका आहियूं वैसे भी। ठीक है। सिलानी। हाँ सिलानी। सैलाब। जी साथ। बिस्मा। हाँ साथ। साग जेको असां सरें जो साग खाईंदा आहियूं। जी आपने साग बताया। हाँ, मैंने हाँ। 7 नंबर हाँ, बताया। हाँ, मैं अलग ठीक है बताया। अब मैं बताती हूँ साग जो हम खाते हैं। साग। हाँ। हेलो 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 हेलो। क्या बता तो दिया ये साग? साग तो मैंने बताया। अच्छा आपने और भी वो कॉल है। अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथा। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा केर पियो ॻाल्हाए पंहिंजो तारुफ़ कराईंदा। और लाडकाणे गांव जेको अला बचायो। हाँ वेलकम टू अवर शो। अदा अल्लाह बचायो। इन्हनि लाडकाणे को कॉल कई आहे। जी मेरे भाई कैसे हैं आप? ठीक है ठीक बाबा, ठीक बिल्कुल। जी। अदा आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी? बाबा सेगमेंट तो बहुत कम मैंने देखा है। अदा मां तव्हांखे ॿुधाए पियो छॾियां असांजो सेगमेंट असांजो इहो हूंदो आहे अखरनि वारो सेगमेंट। असां अलिफ बे जे अखरनि मां कोई हिकिड़ो अखर तव्हांखे ॾेखारींदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं। 20 सेकंड्स में तव्हांखे असांखे उन जा लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाइणा हूंदा आहिनि। तव्हां खां पहिरियों असां 2 कॉलर्स खे अखर ॾेखारे चुका आहियूं अलॻि अलॻि। हिकिड़ो असांखे हिकिड़े ॼणे 6 लफ़्ज़ ठाहे ॿुधाया, ॿिए असांखे 2 लफ़्ज़ ठाहे ॿुधाया। हाणे तव्हां आख़िरी आहियो, तव्हां सां ई फाइनलाइज़ थींदो। सिर्फ तव्हांखे अखर ॾेखारींदासीं। लेट सपोज अगरि तव्हांखे असां अलिफ जो अखर था ॾेखारियूं त तव्हां असांखे अलिफ सां लफ़्ज़ ठाहे ॿुधाईंदो। तव्हां वटि टाइम हूंदो 20 सेकंड जो। त पोइ तव्हां तयारु आहियो? हाँ दा। तव्हांखे अलिफ कोन ॿुधाईंदासीं, तव्हांजो नओं अखर आहे। सिर्फ थोरो बसि वेट कयो, तव्हांखे तव्हांजो अखर सां ॿुधायूं पिया। त पोइ अदा तयारु? ये तो पूछ चुके हैं बिस्मा। हाँ ये हो चुके हैं। ऑल राइट वी हैव गॉट चले भाई। अखर कहिड़ो आहे? अदा तव्हांजो अखर आहे हे। कोई भी है, हाथी आहे, हजम कोई भी है हली वेंदो। योर टाइम स्टार्ट्स नाउ। हे हाथी, हे हथोड़ो। जी। हे हाजी। हाँ। हे हाफिज। हाँ। हे हारून। हाँ। हे हनीफ। हाँ। हे हारून। हाँ। हे हारिस। हाँ। हे हाकिम। हे हकीम। हाँ। हे हनीफ। हाँ। हमीद। हे हफीजुल्लाह। हे हमीदुल्लाह। हे हबीबुल्लाह। हे ओके टाइम अप मेरे भाई, टाइम अप। अरे वाह भाई जबरदस्त। हिकमत से सेम ॿुधायो पर जबरदस्त असां क्लैपिंग Well करे played, well वेरी गुड। कांग्रेचुलेशंस अदा यू आर द विनर फॉर दिस सेगमेंट। भाभी जी अची वञो ऐं थोड़ी डांस कयो असांजे न विनर। जमालो वाह जमालो वाह जमालो वाह जमालो बहुत बहुत मुबारक हो मेरे भाई को।
त हीअ असांजो सेगमेंट आहे फूड बस्ती जे तरफ़ां ऐं असांजा जेके विनर हुया काॾे बि यानी कि विनर जो फूड बस्ती के ताउन से हमारा जो सेगमेंट था वो खत्म हो गया है अल्फाज का, तो लेकिन कांग्रेचुलेशंस अल्लाह बचा अॼु असांखे लाड़काणे खां कॉल कई तमामु ज़बरदस्त प्ले कयो तव्हांजो जेको अंदाज़ हुयो न असांखे तमामु ज़बरदस्त लॻो हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांजे लाइ क्लैपिंग थो करे छॾां हाणे टाइम नंढे ब्रेक जो केॾा बि न वञे बसि हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो उम्मीद था कि असांजो प्रोग्राम एंजॉय कंदा हूंदव हाणे जल्दी सां कॉल कयो ताकि असां पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट स्टार्ट कयूं ऐं हीअ असांजो सेगमेंट आहे बॉक्सेस वारो जंहिंमें तव्हां पंहिंजी पसंदि जो बॉक्स सिलेक्ट कंदा आहियो बिस्मा तव्हां पंहिंजी जॻह ते अची वञो जंहिंमें तव्हां पंहिंजी पसंदि जो बॉक्स सिलेक्ट कंदा आहियो नंबर 1 खां नंबर 12 ताईं त पोइ जल्दी सां शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में यानी कि हमारे इन बॉक्सेस में बहुत सारे गिफ्ट्स हैं मिक्स। जी बिल्कुल है अॼु बिस्मा ज्यादातर असांजे कॉल्स मेल्स कई आहे फर्स्ट टाइम जी बिल्कुल ऐं उन खां अलावा शिकारपुर लाड़काणे वारनि खां मुंहिंजी शिकायत आहे वैसे ही प्रॉब्लम भी आहे मुझे हाणे फैमिली जो भी मैसेजेस अचनि पिया कज़न्स या भाई नंबर बिज़ी 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 बट हिकु टाइम जेतिरा माण्हू कॉल कंदा आहिनि त बिज़ी बि नंबर वेंदो आहे यू कीप ट्राइंग बस तव्हांजी इहा मोहबत आहे जेका तव्हां असांखे ॾियो था थैंक यू वेरी मच फॉर दिस त जल्दी सां कॉल कयो पंहिंजे पसंदीदा बॉक्स सिलेक्ट कयो असां अची वञूं भाभी जी तरफ़ भाभी जी तव्हां असां सां तमामु घणो ताउन कयो आहे रमज़ान में छो जो वंस अगेन कॉलर मौजूद है हमारे साथ, पहले कॉल लेते हैं। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं कि था वालेकुम अस्सलाम अली जान बात कर रहा हूँ रतो देरो से अदा वेलकम टू आवर शो यार अलीजान जे रतो देरो का कॉल कई है अलीजान साहब कैसे हैं? ठीक है मेरे भाई? अल्हम्दुलिल्लाह आप बताएं ठीक है ठीक ठाक मेरे भाई। अदा आपको एक बॉक्स सेलेक्ट करना है, नंबर तो बताएं मेरे भाई, कौन सा नंबर सेलेक्ट करेंगे? नंबर 5 नंबर 5 तो ठीक है मेरे भाई, नंबर देखते 5 हैं में छा तो निकले ताकि खबर नंबर कुछ भी थी 5 सके में फूड बस्ती का गिफ्ट जो है मेरे भाई विन कर चुके हैं। फूड बस्ती जो गिफ्ट है विन कयो अची वञो भाभी जे डांस ओ आई खुशनवारी रात थींदी तोफन जी बरसात ही हुया अलीजान जे रतो देरो को कॉल कई थैंक यू वेरी मच एंड कांग्रेचुलेशंस अलीजान ऐं ही चिट बि वञे थी असांजे लकी ड्रॉ जे बॉल में त तव्हां बि जल्दी सां शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में सिलेक्ट कयो पंहिंजो पसंदीदा बॉक्स 1 to 12 हाणे सिलेक्ट थी चुको आहे नंबर 5 बिस्मा आई थिंक इनखे थोड़ो ओपन करे छॾियूं असां हाँ ये नहीं होगा मेरे ख्याल से ज़ुएब। ठीक है तो इनखे कंप्लीट कयूं करे सघूं था बंद हो जाए कोई मसलो न आहे अच्छा भाभी जी अच्छा ईद ते सभिनि जी पंहिंजी स्पेशलिटी हूंदी आहे न घर में कुझु ख़ासि अहिड़ी शइ हूंदी आहे जेका पचंदी आहे त तव्हांजे घर में ईद जे ॾींहुं छा पचंदो आहे असांजे घर में सयूं पचंदियूं आहिनि। और भाभी कॉलर सॉरी मौजूद कॉल है। अची चुके तव्हां सां ॻाल्हाईंदो हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथां वालेकुम सलाम, मैं सुफियान बात कर रहा हूँ कराची से। तो सुफियान वेलकम टू आवर साहब। शो सुफियान कैसे हैं मेरे भाई? ठीक है अल्लाह का करम है, आप सुनाए आप ठीक है? ठीक ठाक मेरे भाई। आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी? जी जी बॉक्स वाला ठीक है तो बस सिलेक्ट करें अपनी चॉइस का बॉक्स अपना 7 नंबर 7 7 शुड आई ओपन नाउ हाँ आप खोल लें। नंबर 7 ॾिसूं था छा तो निकरे ही सुफियान कॉल किया है कराची का एंड सुफियान आपने विन किया है फूड बस्ती गिफ्ट हैम्पर कांग्रेचुलेशन बहुत बहुत मुबारक हो। भाभी जी जी बरसात ओ धरती वारन जो भी साथ राइट सुफियान फ्रॉम कराची एंड काइंडली पंहिंजो नंबर एड्रेस ज़रूर नोट डाउन करियो ताकि गिफ्ट हैम्पर्स तव्हां ताईं पुॼी वञनि अॼु असां लिस्ट अञा ताईं कल्ह वारी मेंशन न कई आहे थोड़ी देर में असां उहा बि मेंशन कंदासीं जेके असांजा कल्ह जा विनर्स हुआ फ़िलहाल जल्दी सां तव्हां कॉल कयो शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बॉक्स वी हैव 2 चिट्स नाउ ऐं सुफियान जी पर्ची बि वञे थी लकी ड्रा जे बॉल में अचूं था भाभी तरफ़ जी भाभी जी असांजी ॻाल्हि डिस्कनेक्ट थी वई कॉल अची वई हुई मां तव्हांखां पुछां पियो त ईद जे ॾींहुं तव्हां कहिड़ी स्पेशलिटी छा पचाईंदा आहियो सयूं
सयूं ठीक है सयूं। सयूं ये स्पेशल है मिठा जिससे चावल। कॉलर हमारे साथ मौजूद है, पहले कॉलर पे। अस्सलाम वालेकुम केरे केता अमजद दो गलाया बा कराची में अदा भालीकार असांजे शो में अमजद साहब कैसे हैं अमजद साहब, ठीक हैं आप? जी अल्लाह का करम है फर्स्ट क्लास। जी अदा, आपको पता है हमारा सेगमेंट चल रहा है बॉक्सेस का, तो मेरे भाई कौन सा नंबर आप खुलवाना चाहेंगे? ये 10 नंबर। 10 नंबर, तो ठीक ठीक है है, मेरे 10 भाई नंबर। देखते हैं 10 में। तो मेरे भाई ने विन किया है हमदर्द गिफ्ट हैम्पर। कांग्रेचुलेशंस अदा तमा विन क्यों आया हमदे जो गिफ्ट भी साथ आ भाभी जी मुझसे कि भाभी जी हमदे चलाई डांस करेंगे साथ फ्लोर पे नीचे की वजह से Lucky draw में। ड्रॉ जे बॉल में वी हैव टेकन 3 कॉल्स आई थिंक असा की लास्ट कॉल वठू या हले आलू पहले नेक्स्ट सेगमेंट जी तरफ मेरे ख्याल से लास्ट कॉलर ले लेते हैं सर। ठीक है तो वो लास्ट कॉल वठू था बट उन खां पोइ जेके बाथरूम सिंगिंग जेके सिंगिंग में हाँ। इंटरेस्ट रखन था उहे बेतैयार थी वञन अगर तव्हां खे लगे तो तव्हां जो आवाज जबरदस्त है सुरीलो आहे तो पोइ तैयार थी वञो छो जो ये लास्ट कॉल को पोइ असां स्टार्ट करण वारो पंहिंजो कॉलर bathroom मौजूद है singing हमारे साथ। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथा? वालेकुम अस्सलाम, नादिर बात कर रहा हूँ, नादिर नादिर। अदा किथां बगैर आयो कोटड़ी मां। कोटड़ी मां अच्छा नादिर साहब कैसे हैं मेरे भाई, ठीक है आप? अल्हम्दुलिल्लाह। जी अदा, आपको पता है बॉक्सेस का सेगमेंट चल रहा है हमारा, तो कौन सा कलर सेलेक्ट करेंगे आप? सॉरी कौन सा नंबर? छा थी अब इसमा एकड़ो मिनट अदा क्या गलती हो जाती है भाई, कलर भी है ना इसके ऊपर। कलर था नजर अचन जी हिया अदा। छरिया हां अदा बुधा केड़ो हाँ, बॉक्स हाँ। सेलेक्ट कंदा जी जी ज़ैद भाई, केड़ो अदा जी दा केड़ो बॉक्स अदा भाई केड़ो को भी नंबर कंफ्यूज कर दिया सुहेब हां आपने। 4 नंबर। 4 चार नंबर ठीक है 4 नंबर ठीक है, दिसऊं था 4 नंबर वहां में से छा है सुहेब अब मैं बताऊं गलती क्या है? अदा तमाम इन कयो आहे सैलानी फूड इंडस्ट्री जो गिफ्ट है बच्चे बहुत में बहुत भाभी मुबारक हो जी मेरे भाई आप। जमालो उठी तो जमालो बचा नादिर फ्रॉम कोटरी नादिर फ्रॉम कोटरी दिल जा जिगर ऐं साह सां ठीक है जी। ठीक है इन्हनि विन कयो आहे सैलानी फूड इंडस्ट्री जो गिफ्ट हैम्पर हिते असांजो सेगमेंट थिए थो ख़तमु ऐं हाणे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट त पोइ जल्दी सां कॉल कयो पंहिंजे सुरीली आवाज़ में असांखे ॿुधायो गानो त विस्वा ॾिसूं था डेली असांखे कुझु अहिड़ा कॉलर्स मिली वेंदा आहिनि जंहिंजो वाकई में तमामु ज़बरदस्त ऐं सुरीली आवाज़ हूंदी आहे बिल्कुल ऐसा ही है ज़ोएब। हमारी एक बहन आई थी जिन्होंने इतना प्यारा गाना सुनाया था, याद है? उनकी जी। आवाज भी बहुत प्यारी थी। जी थी तो सघे उहा अधी ॿुधंदी बि हुजे त भाभी जी भाभी जी तो enjoy कर रही हैं अपना। सिंगिंग जो सेगमेंट पे हले अॼु तव्हां असांखे हिकिड़ो गानो ॿुधाए छॾियो हाँ मां गानो ॿुधायो जी को सिंधी गानो ॿुधायो असांखे भाभी जी 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 भाभी जी मुझे यार जहिड़ो कंहिंजो यार नाहे वाह वाह। मुझे यार जहिड़ो कंहिंजो यार नाहे भल ॾिसो को देखे इतबार नाहे इतबार नाहे क्या बात है भाई, देखा कितनी अच्छी है मेरी भाभी, जबरदस्त सही लविंग है है भाभी इतनी। जी इन जो मतलब है मतलब ईअं ई चवंदियूं आहिनि पर दिल में प्यार आहे बिल्कुल ऐसा ही है, दिल में प्यार दिल में आहे। प्यार है। तो वो चवंदा आहिनि मथों ते तव्हां न वेंदा कयो मथों जा वर्ड्स कॾहिं कॾहिं फैमिलीज़ में बि थी वेंदा पर जिथे घणो माण्हू लड़ाई झगड़ो हूंदो आहे उते ई प्यार घणो बिल्कुल। हूंदो आहे त पोइ हाणे असां स्टार्ट करे चुका आहियूं पंहिंजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट जल्दी सां कॉल कयो ऐं कॉल करे असांखे पंहिंजे सुरीली आवाज़ में गानो ॿुधायो ॾिसूं था त असांजो फर्स्ट खुशनसीब कहिड़ो कॉलर हाँ, आहे जो कि कॉल पे आएंगे और अपनी सुरीली आवाज में अपना गाना सुनाएंगे। जी बिल्कुल ऐं मां हिते पंहिंजी जादुई पेन खणी अचां मैंने काफ़ी देर खां मिस पियो कयां छो जो जेसिताईं हीअ मुंहिंजे हथ में न हूंदी आहे मूंखे मज़ो न ईंदो आहे जेसिताईं जादुई पेन मुंहिंजे हथ में न हुजे त हिननि शयुनि खे असां रखूं था साइड फ़िलहाल ऐं बिस्मा हाँ अच्छा असां जेको सेगमेंट पंहिंजो स्टार्ट कयो हुयोसीं सीन वारो त असांजा कंप्लीट थी विया हुया वर्ड्स हाँ उसमें जीत गई थी ना मैं। और वी हैव अ कॉल और अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथां वालेकुम सलाम मोहम्मद हनीफ तो गला लाड़काने का। अच्छा वेलकम टू अशो अदा मोहम्मद हनीफ मोहम्मद हनीफ साहब कैसे हैं आप, ठीक है? जी जी अल्लाह का शुक्र। अदा असांजो ही बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हले पियो त पोइ तयार आहियो असांखे गानो ॿुधाइण जे लाइ जी जी बिल्कुल। त पोइ जी अदा सुना। बेवफाई की तुम्हें सोचती होगी दिन में हंसती हो तो क्या रात में रोती होगी नींद भी रोज तुम्हें देर से आती होगी याद तो आती होगी दिल दुखाती होगी। जबरदस्त भाई,
क्या बात है अदा, बहुत अच्छा सुना। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस सदा। तव्हां पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। ही हुया मोहम्मद हनीफ जे असांखे कॉल कई, शामिल थी चुका आहिनि बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में। त तव्हांजी पर्ची अची वई हिते। असां वठंदासीं 3 कॉलर्स ऐं उन खां पोइ डिसाइड कंदासीं कंहिंजी चिट निकिरे थी विल बी द विनर। त पोइ जल्दी सां तव्हां बि कॉल कयो असां ॾे, शामिल थी वञो असांजे हिन बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में। कह रहे थे कि सीन वाले सेगमेंट में कौन जीता? जी मां हाँ, खटियो। मैं जीती ना। मां खटियो। मैं, अरे सब यहाँ पे गवाह हैं, मैं जीती दिमाग हूँ। खराब थी वियो आहे छा? पुछो क्या मतलब असांजी टीम लास्ट खां पुछो किसने कंहिं बताया? खटियो। ओ, ठीकु आहे, कॉलर कॉल मौजूद अची है? वई आहे, पोइ ॻाल्हाए था। अस्सलाम वालेकुम, केरु आहे किथां? अब रमजान अदा रमज़ान किथां था ॻाल्हायो? हैदराबाद खां। वेलकम टू अशो अदा। कैसे हैं अदा, ठीक है? हाँ खैर है। जी अदा, आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी? यो गायण वारो। जी बिल्कुल, तो कौन सा गाना सुना रहे मेरे भाई? अचो हिकिड़ो भेरो गलायो, असां बीर ठले हूं गलायो, अचो हिकिड़ो भेरो असां गलायो। जबरदस्त मेरे भाई, ये ऐसी हंस रहा है। आपने बहुत अच्छा गाया है, बहुत अच्छा गाया मेरे भाई ने गाना। क्लैपिंग आपके लिए। जोएब बताएं उनको कैसे गाया उन्होंने। मैं बता दूं मेरे भाई, आपने बहुत ही जबरदस्त गाना सुनाया है और आपका नाम हमने यहाँ नोट कर लिया है, जो कि हम लकी ड्रॉ करके निकालेंगे। मुझे लगता है कि आप ही विनर होंगे। चलो देखते हैं तो हमारे नेक्स्ट कॉलर कौन मौजूद होंगे हमारे साथ। हमारे कॉलर जो लास्ट थे इन्होंने रैप अप कर लिया है। तो जोएब आपने चिट बना ली इनकी। मतलब जोएब को आपका गाना इतना पसंद आया मेरे भाई कि उनकी हंसी नहीं बंद हो रही और आंसू भी निकल आते हैं। जब ये ज्यादा हंसते हैं तो इनके आंसू निकल आते हैं, इनकी खुशी के आंसू होते हैं। कोई बात नहीं जोएब, पर्ची डाल ली आपने? हाँ जी जी ठीक है, मैं थोड़ा कंट्रोल कह पाण थे वैसे। हाँ। हाँ एडू सुमाइडो के गया मुझे अखिन मां कॉलर पे मौजूद ठीक है। है, बिस्मा का कॉल अस्सलाम वालेकुम, के रही किथा? जी आमिर आमिर साहब कहाँ से बात कर रहे हैं? दादू सा। दादू साहब आमिर गलायो लिखे जोएब दादू साहब। तो आमिर साहब कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? अल्लाह का करम। आप सुना, आपको आप पता? कैसे हैं? जी जी मैं भी ठीक हूँ। आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा है अभी हमारा? गाने वाला। जी अदा, तो कौन सा गाना सुना रहे हैं आप हमें अपनी सुरीली आवाज में? अभी एक और कॉलर हमारे साथ मौजूद थे जिन्होंने बहुत ही हसीन आवाज में गाना सुनाया था। उम्मीद करते हैं कि आप भी बहुत अच्छा हमें गाना सुनाएंगे। तो स्टार्ट करते हैं जी। असा आशिकन जी ओता कई अलगवा अलाई चो असा से ओ प्यो ही जगवा अलाई चो भाभी जी सा डांस। से सड़ियो प्यो ही जगवा न के रुकायो न के सतायो न के जो गिला वही के खपायो अलग पंहिंजो रस्तो अलग पंहिंजो दगवा अलाई चो असां ते सड़ियो पियो ई जगवा। अरे वाह भाई, जबरदस्त भाई, बहुत अच्छे। इन्होंने जो मासूमान अंदाज है ना, माना इनोसेंट अंदाज माना नचाइंदे भी ना माना खिली था बहुत सा। थैंक यू वेरी मच फॉर ज्वाइनिंग अस। तव्हां पंहिंजो नंबर ऐं एड्रेस ज़रूर नोट डाउन कराए छॾिजो। ही हुया आमिर जे सारे कॉल कई। असां वटि मुंहिंजे ख्याल में चिट थी वियूं आहिनि। आई थिंक वी विल हैव लास्ट कॉलर नाउ। हाँ, अब लास्ट इससे पहले कॉलर जो है कॉलर थे उनके नाम क्या था उनका? उनका नाम तो जोएब आपने राइट डाउन किया था। अच्छा मोट हिन टाइम बना ला आहिनि एक्चुअली। ठीक है, सो वी आर टेकिंग लास्ट कॉल। लास्ट कॉल असां वठंदासीं, ॾिसूं था त केरु असांखे कॉल थो करे। जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में, असांजे स्पेशली हिन बाथरूम सिंगिंग सेगमेंट में। यानी कि हम अपना बाथरूम सिंगिंग सेगमेंट जो कर रहे हैं वो एनएक्स के ताउन से कर रहे हैं। जी बिल्कुल, एनएक्स के ताउन सां। अगर तव्हांखे बि शौक़ु आहे सिंगिंग जो त जल्दी सां असांजे लाइव ऐं ऑनलाइन शो में कॉल करे सॼी दुनिया खे पंहिंजो सुरीलो आवाज़ ॿुधायो हिन बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में। जी बिल्कुल ऐसे ही। बिस्मा तव्हां बि असांखे गानो और वी हैव अ कॉल। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा, केरु किथां? अबा ये मेहरान टाउन कराची मां। मेहरान टाउन से बात अदा कर रहे तव्हांजो हैं। नालो अदा तारुफ कराइजो पंहिंजो। आवाज जुल्फकार। ठीक है अदा, जुल्फकार फ्रॉम कराची। जुल्फिकार साहब कैसे हैं मेरे भाई? ठीक है ठीक ठीक। जी अदा, आप कौन सा गाना हमें सुना रहे हैं अपनी सुरीली आवाज में? उर्दू भी सुना सकता हूँ। जी जी बिल्कुल अदा, उर्दू में ॿुधाए सघो था कोई भी असांखे। जबान में। अरे गा मेरे मन वादा जा रे जाना है हमका दूर जाना है हमका दूर जबरदस्त। तुमक के चल रे बयल या
अपनी नगर आहे दूर, अपनी नगर आहे दूर। Alright, बहुत very बहुत much, शुक्रिया सदा। मेरे भाई। ये Thank you कौन very से much, गाने सदा। हैं जो ये तो मैंने तो आज तक नहीं सुना था। वैसे आपने बहुत अच्छा गाया। नोट डाउन कराए छो अॼु असां कुझु माना डिफरेंट गाना ॿुधाइनि असांखे अजीब था लॻनि। अच्छा इहो ज़ुल्फ़कार जे कराची खां असांखे कॉल कई आहे ऐं ही टई जेके चिट्स असांजो आहिनि ज़ुल्फ़कार फ्रॉम कराची, आमिर ऐं मोहम्मद हनीफ़ असांजे बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में कॉल्स कयूं। टिन्हिनि जूं चिट्स थियनि थियूं फोल्ड ऐं फोल्ड करण खां बाद में सिला बिस्मा सिलेक्ट कंदी चिट खे। जी बिल्कुल। सो बिस्मा यू रेडी? जी बिल्कुल रेडी हैं आप। So we select have करते हैं। 3 chits now. ॾिसूं था त केरु ख़ुशनसीब आहे जेको विन थो करे असांजो ही सेगमेंट। यानी कि एनएक्स के ताउन से जो हमारा सेगमेंट बिल्कुल, चल बिस्मा। रहा था, एनएक्स होम अप्लायंस के ताउन से देखते हैं किसने हमारा बाथरूम सिंगिंग कंपटीशन विन किया है। ऐं ही ॿ चिट्स बि वञनि थियूं लकी ड्रॉ में। ॾिसूं था असांजो ही केरु तो ख़ुशनसीब आहे द जेको विनर इज जुल्फिकार फ्रॉम कराची। कांग्रेचुलेशंस ज़ुल्फ़कार। अची वञो भाभी जी ढा। दिल जा जिगर ऐं साह सां अभी बारी है ज़ेब एक छोटे से मोटे से बिल्कुल ब्रेक ब्रेक आहे। केॾा बि न मुंहिंजो रिमोट खे त बिल्कुल भी प्रेस न कजो। असां हीअं वियासीं हीअं आयासीं, हीअं वियासीं, हीअं आयासीं। त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो। जमालो वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। ऐं हाणे असांजो जेको सेगमेंट आहे उहा आहे सवाल जवाबनि जो। जल्दी सां कॉल कयो, असांजे सवालनि जा जवाब ॾियो। हुन में टंग ट्विस्टर बि थी सघनि था, काई पहेली बि थी सघे थी, या पोइ कुझु ॿिया इंटरेस्टिंग सवाल थी सघनि था। पर हिननि जी ख़बर तव्हांखे तॾहिं पवंदी जॾहिं तव्हां असांखे कॉल कंदो ऐं असां तव्हांखे पुछंदासीं। ॾिसूं था असांजो फर्स्ट कॉलर केरु आहे। हाँ, लेकिन सवाल का नाम सुनते ही घबरा नहीं जाएगा। बहुत ही इजी से सवाल हैं और आप लोगों से वही पूछे जाएंगे। टंग ट्विस्टर भी बहुत इजी हैं जो आप लोगों से पूछे जाएंगे। जी बिल्कुल। अॼु असां डिसाइड कयोसीं त अॼु बिल्कुलु असां इज़ी क्वेश्चन्स कंदासीं पंहिंजे कॉलर्स खां। खे असां डिसाइड कयोसीं। सो डोंट वरी, असां कॉल कयो इज़ी क्वेश्चन जा जवाब असांखे। त भाभी जी तरफ़ अचूं। त भाभी जी अॼु तव्हांजे केचर कॉलर मौजूद है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। केरु आहिनि किथां? हेलो मुजाहिद तो गना कंबर का। अदा मुजाहिद, वेलकम टू आवर शो। मुजाहिद साहब कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? बिल्कुल बिल्कुल, आप सुनाए? ठीक ठाक अदा। त प्रोग्राम ॾिसो पिया न, तव्हांजे लाइट त बंदि आहे न अदा मुजाहिद? न लाइट हले बि असां ॾाढो शौक़ सां ॾिसंदा प्रोग्राम। थैंक यू वेरी मच सदा। बस तव्हांजी मोहबत आई आहे त पोइ तव्हां तयारु आहियो सवाल तव्हांखां पुछियो वञे? बिल्कुल बिल्कुल। अच्छा मां तव्हांखो सवाल नथो पुछां, तव्हांखे मूंखे 20 खां उल्टी गिनती ॿुधाइणी आहे, 20 खां 1 ताईं। ओके, पर हिकिड़ी साई में तव्हांखे विच में स्पेस न ॾियणो। अगरि विच में स्पेस ॾिनो आउट थी वेंदो, तव्हां वटि गिफ्ट न पहुचंदो। ठीकु आहे? त पोइ रेडी आहियो? जी जी 20 खां उल्टी गिनती करणी आहे एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। 19 18 17 16 15 18 15 18। थैंक यू वेरी मच सदा। 15 को 18 ॿुधाए छॾियो तव्हां। कॉल भी डिस्कनेक्ट हो गई। ऑलराइट, थैंक यू वेरी मच। यू मुजाहिद जे 15 खां पोइ ॿीहर 18 ॿुधाए छॾियो। बट डोंट वरी, तव्हांजो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे वॉल में। ऐं इहा ई त असांजे प्रोग्राम जी ख़ासियत आहे, जेको विन न बि करे थो या विन करे थो, सभिनि जा नाला वेंदा आहिनि लकी ड्रॉ जे बॉल में। ऐं नेक्स्ट विन करेगा उन्हनि का क्वेश्चन कदी बिस्मा। हाँ बिल्कुल, मैं क्वेश्चन करूंगी। लकी ड्रॉ में मैं कह रही थी कि जो विन करेगा वो कितना अमाउंट जीतेगा? जो है 15,000 जी बिल्कुल 15,000 रुपीस कैश हूंदी। ऐं बिस्मा सुभाणे मंडे आहे, सुभाणे तव्हांखे शॉपिंग ते वञिणो आहे। एक्चुअली सुभाणे जेका बिस्मा शॉपिंग थी करणु वञे उहा ईद स्पेशल जे लाइ शॉपिंग थी करणु वञे, छो जो ईद ते बि ही स्पेशल शो करे रही आहे असां ॿई गॾिजी करे। त पोइ हुनजे लाइ कुझु सरप्राइज़िस आहिनि, उहा तव्हांखे ईद ते ई ख़बर पवंदी। त फ़िलहाल जिन सां कॉल कयो ऐं जवाबु ॾियो असांजे सवालनि जो। ॾिसूं था असांजो नेक्स्ट कॉलर केरु आहे। वंस अगेन कम टू भाभी जी। त भाभी जी असां सां ईद जे ॾींहुं त तव्हां साथ ॾींदव न? जी ईद ॾींहुं साथ ॾींदव न? हाँ हाँ
असां सां ऐं तव्हांजो हस्बैंड भी असां सां साथ ॾींदो ई त जॾहिं आइयो बेटी बस ठीक है, थैंक यू वेरी मच। देखिए कितना निभाया है इन्होंने बहुत निभाया और सही ईद बात के है। दिन भी हमारे साथ होंगे यहाँ पे। और बिस्मा यहाँ पे थोड़ी ढीली पड़ गई। वी हैव कौन और अस्सलाम वालेकुम, कह रहे कितना वालेकुम सलाम, अली नवाज वगैरह कराची का। अली नवाज फ्रॉम कराची, वेलकम टू आवर शो अली नवाज। अली नवाज साहब कैसे हैं मेरे भाई, ठीक है आप? ठीक हो, आप सुनाओ। ठीक ठाक। अदा आपसे एक सवाल होगा, एक सवाल क्या मतलब छोटा सा आपसे ये पूछा जाएगा, आपको सब्जियों के नाम बताने हैं 10 एक सांस में। जी हाँ। ठीक है, तो आपका टाइम स्टार्ट होता है मेरे भाई अब। आलू, बसर, हाँ भिंडी, हाँ टमाटर, हाँ वांगी, हाँ भिंडी, हाँ करेलो, हाँ सही। तूरी, हाँ वांगन, हाँ सही है, अदा गजर, हाँ सही है। और बस थैंक यू वेरी मच। अदा तव्हां ॿुधाए छॾिया आहिनि असांखे भाभी जी अची वञो ऐं डांस जमालो वाह जमालो वाह वाह जमालो वाह वाह जमालो वाह वाह जमालो। अच्छा वैसे ज्यादातर जो मेल्स होते हैं ना, जेके मर्द हूंदा आहिनि मानो उहे एॾो जल्दी न ॿुधाए सघंदा आहिनि सब्जियुनि जा नाला। हिन में औरतुनि खे महारत हूंदी आहे, उहे जल्दी ॿुधाईंदियूं आहिनि। बट वेल प्लेड। अली नवाज़ जे कराची खां कॉल कई, तव्हां विन कयो आहे असांजे धरती जो गिफ्ट हैम्पर। ही पर्ची वञे थी वंस अगेन असांजे लकी ड्रॉ जे बॉल में। यानी ऐं कि हाणे जो आज की विनर मैं थी ना सीन की, आज की विनर मैं थी ना छा सीन की। चरिया थी विया हो छा? अरे तो बता तो दिया कितनी दफा कि सीन ठीक आहे, असां मैंने कंटिन्यू बताया। था कयूं, बस मां कंटिन्यू था कयूं। उन अच्छा। सीन खे कंटिन्यू कयूं त ख़बर पइजी वेंदी केरु तो विनर थे। वैसे वी हैव टू टेक लास्ट कॉल नाउ। बी लास्ट कॉल हाँ, last call है हमारे लास्ट बाकी कॉल खां अभी। पोइ असां डिसाइड कंदासीं त जो असांजो लकी ड्रॉ जो केरु विनर आहे। त सभु इन टाइम टेलीविजन ते वेठा हूंदा, इंतज़ार कंदा हूंदा त केरु जो लकी ड्रॉ जो विनर आहे। जल्दी सां कॉल कयो ऐं लास्ट कॉल वठंदासीं, उनखां लास्ट क्वेश्चन कंदासीं। ऐं उहो लास्ट क्वेश्चन बि बसि मां तव्हां ई कजो, मां कोन कंदुमि, ठीकु आहे? सही आहे। कि मां तव्हांखे फेवर नी लास्ट क्वेश्चन जी दे, पोइ जल्दी सां कॉल कयो। बहुत ही इजी सा सवाल होगा ज़ुएब जो इनसे पूछा जाएगा। तो अगर देखते हैं हमारे साथ कौन कॉलर मौजूद होंगे और वो इजी सवाल का जवाब देंगे हमें। अच्छा वन सेकेंड, मुझे जादुई पेन हिते पए, मूंखे मज़ो नथो अचे। हमारी जादुई पेन ज़ुएब खराब हो रही है सारी। हाँ बस ये खराब आहे, बाक़ी ईद में वैसे भी कुछ नहीं है, बस उन खां पोइ वरी मां न्यू जादुई पेन ठाहींदुमि। वैसे ये किसने दी थी It looks आपको? so beautiful. I've made myself. अच्छा आपने खुद बनाई जी है, जी मां जबरदस्त पाण भाई। ठाही आहे इहा कलरफुल पंहिंजी जादुई पेन। हिन सां मुंहिंजी दिलि आहे, हाँ दिल सही। मुझे अटकी अटकी ने जादुई पेन सा अटकी अटकी आपने सुना होगा वैसे मेरा गाना अटकी अटकी। अच्छा भाभी जी पाण भी करे पंहिंजे लेके डांस पे कंदी थी रे कॾहिं जो। भाभी जी तव्हां एॾा एक्साइटेड थी विया आहियो, जो गानो न बि हले तो तव्हां डांस था कयो। जी जी मां त मूंखे आदत आहे डांस करण जी। तव्हांखे आदत आहे डांस करण जी, वैसे तो तव्हांखे डांस कराइण जी आदत आहे न? जी वो तो मां हिन खे डांस करण जी। कॉलर मौजूद है हमारे साथ। ये मेरे अस्सलाम बगैर- वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। अदा कह रहे हैं किथा? वालेकुम सलाम, हाला खा अब्दुल मजीद। वेलकम टू आवर शो अदा अब्दुल मजीद। शो ॾिसो पिया असांजो? हाँ ता ठीक आहे अदा, क्वेश्चन पूछो बिस्मा। ठीक है मेरे भाई, आपसे सवाल किया जा रहा है तो गौर से सुनिएगा। सवाल नहीं मतलब ये आपसे टंग ट्विस्टर में पूछ रही हूँ। आपको वो 10 दफा बोलना है नॉन स्टॉप एक सांस में, ठीक है? आपको बोलना है कच्चा पापड़ पक्का पापड़ एक सांस में 10 दफा। ठीक आहे अदा, तव्हांखे कच्चा पापड़ ऐं पका पापड़ जेको असां सालनि खां न ॿुधंदा अचूं, तव्हांखे 10 दफ़ा असांखे ॿुधाइणो आहे हिकिड़ी साई में। जी बिल्कुल, एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। कच्चा पापड़ पक्का पापड़, 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 कच्चा पापड़ पक्का पापड़। जी जी अदा, अदा, जी, अदा, अदा। सांस टूट गई मेरे भाई की, लो कॉल ही कट गई उनकी। ठीक आहे त पोइ असां कंसीडर करे वठूं। हाँ, 7 दफा तो मेरे भाई ने बताया, 3 दफा रह गया। ऑल राइट अदा, तव्हां सही ॿुधायो आहे, कॉन्ग्रेचुलेशंस। तव्हांजी चिट बि वञे थी हिन बॉल में, बिकॉज़ टाइम बचियो आहे घटि। असां इन बॉल खे खणी करे पंहिंजे ऐं फाइनल घड़िन जी तरफ़ घड़ी अची आ चुका गई है आहियूं वो असां। final। जी बिल्कुलु फाइनल घड़ी अची चुकी आहे। ऐं फर्स्ट ऑफ ऑल मां हिनखे मिक्स करे वठां। मिक्स करण खां पोइ बिस्मा इज़ गोइंग टू सिलेक्ट। ॾिसूं था त जो केरु ख़ुशनसीब आहे जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश। सो बिस्मा रेडी? ओ ज़ुएब क्या कर रहे हो आप? ये देखा, ये सारे काम बिगाड़ देता है ऐसे। ठीक है ठीक है ठीक है, तो फिर देखते हैं आज के हमारे लकी ड्रॉ के विनर कौन है और किसने जीते हैं 15,000 रुपए कैश। तो आज के विनर है मुजाहिद साहब। कांग्रेचुलेशन। जो जमालो वाह जमालो वाह वाह जमालो वाह वाह जमालो वाह वाह जमालो मुंहिंजो जमालो
हिते असांजो प्रोग्राम पुगो पंहिंजी पुॼाणी ॾे वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीक ईद स्पेशल में ते साईं पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख्यालु रखिजो त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह जमालो ओ आई खुशन वारी रात